अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सोप सीरियल ड्रामो सिंध ॼाई जे बारे में ॿुधाईंदुसि। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध ॼाई ड्रामो कॾहिं हलंदो। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, एस भट्टी, पत्थर दुनिया ड्रामे वारो ढोलू, अब्बास गुल ओडाणो, नसरीन नाज़, आसमा भुट्टो, दुआ मेमण। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में आहिनि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध ॼाई ड्रामो तमामु जल्द सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। हिन ड्रामे जो ट्रेलर भी अची चुको आहे। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।